हर एक के पंहिंजे पंहिंजे इमाम जे पोयां उथारियो वेंदो। इमाम घणा? 12। हाणे इमाम असां ठाया न आहिनि, ठाया अल्लाह ने नबी ॿुधाया आहिनि। तवजो कजो, बेदार थी करे जुमलो ॿुधजो। अल्लाह ठाया, नबी ॿुधाया, कॾहिं कुल्हनि ते खणी ईद जहिड़ी ज़माने खे ॾेखारियईं, कॾहिं गदीर में बुलंद करे ॾसई। गदीरी बढ़दी हैदरी, सलावत मोहम्मद व अहले बैत मोहम्मद। नबी ॿुधाया, ठाया हुन, ऐं ज़माने अहल बैत सां बराबरी करण जी कोशिश त वॾी कई, पर जिथे भी कयूं अहिड़ा ज़लील थिया आहिनि जो अल्लाह हिते भी ज़लील कयो अथनि, हुते भी ज़लील कयो। तवजो, असांजा इमाम 12, असां न ठाया, ठाया हुन, नबी ॿुधाया, हिननि भी ठाया पंहिंजा 12 इमाम। चयईं शियन जा इमाम 12, असांजा भी 12। असांजो 6 इमाम, इमाम जाफर सादिक, हुननि 6 इमाम पंहिंजो बणायो यज़ीद खे। मां चवंदो हां अल्लाह अली जे दुश्मन खे अहिड़ो ज़लील कयो आहे। मां दावा सां थो चवां, असां 6 इमाम सां मंसूब थी जाफरी सॾायूं था। ताक़त अथई यज़ीदी ॾेखार, ताक़त अथई यज़ीदी सॾाए ॾेखार। मां तफ़क्कुर सां चवां थो, असां अलवी आहियूं, हुसैनी आहियूं, शिया आहियूं, ख़ैर बरिया आहियूं। तवजो आहे न? नारो ॿुधायो, गदीरी मैदानी वांगुरु गदीरी बढ़दी हैदरी। अल्लाह अली जे दुश्मन खे, छो त जेको भी हिननि जे मुक़ाबले में ईंदो न, अल्लाह नंढी शइ खां नंढी शइ खां नंढी शइ खां ख्वार कराईंदुसि। कॾहिं नमरूद खे मच्छर घुमा, तवजो आहे, कॾहिं नमरूद, कॾहिं नमरूद मलाउन खे मच्छर को मारायईं। तवजो, कंहिं पटको पातो, तवजो कजो, कंहिं पटको पातो, पटको पाए चई मुखों सवाल कयो। अली को भी पुछंदा हो, मुखों भी सवाल कयो। अली दावा कया, मां भी दावा तो कया। हिकड़ी बुढ़ड़ी डकंदी पहुती साम्हूं, चेती जे तो पटको पातो आ, दावा तो करी, पोइ भला ॿुधाए त सही। मां इहो न पुछंदी मां त ज़मीन और आसमान जो फर्क केतिरो आहे, फ़ासिलो केतिरो आहे, मशरिक़ ऐं मग़रिब जो फ़ासिलो केतिरो आहे, आसमान घणा आहिनि, सितारा घणा आहिनि। न, कुझु भी न पुछंदी मां, एतिरो थी पुछां, इहो ॿुधाए जेको पटको पातो अथई पेच घणा, जेको पटको पातो अथई हिन में पेच घणा। चए थो मां ॻणे ॿुधायां। अञा जंहिं महिल पटके में हथ विधई, अली जी मोमिना बुढ़ड़ी खे जलाल आयो, चेती हया नथो अचई, अली जी बराबरी थो करे। अल्लाह अली जे दुश्मन जो बोकार मले त कीअं मले? मूं जहिड़ी बुढ़ड़ी खे तूं जहिड़े ज़ालिम खे ख्वार करायो अथई। हाय फाय तबर्रु, छो त असां मञीदा उन्हनि खे, गर्दन ते तलवार रख, जिंदगी छॾे सघूं था, अली नथा छॾे सघूं। घणा माण्हू आया, छा चयूं? मजलिस में न वञ, आज़ादारी छॾ, न त धमाको थींदो, हीअं थींदो। मां चवां चरिया धड़का मरण जा उन्हनि खे ॾे जंहिंजो इमाम मुर्दा हुजे, असांजो ॿारो ज़िंदा। ऐं मां वरी चवंदो आहियां पंहिंजे लफ़्ज़नि में त असांखे मौत जा भी बेनिफिट, माना मौत जा भी असांखे फ़ाइदा आहिनि। कीअं? जिंदगी
मजलिस हुसैन में आया से हुसैन जी ज़ियारत जो सवाब। सादिक इमाम का कहीं पूछा गई मौला करबला न वञी सघूं को अमल, मौला जन फरमाइन था ज़िक्र शबीर में, मौला ज़िक्र शबीर ते पाबंदी हुजे। इमाम जन फरमाइन था पंहिंजे बचड़न खे विहारे ॾाढे हुसैन जी मुसीबत बयान कर अल्लाह हुसैन जी ज़ियारत जो सवाब ॾींदो। तवज्जो कजो, हुसैन जी ज़ियारत जो सवाब मालूम थियो जे अगर जिंदा हुयासी मजलिस हुसैन में ज़ियारत हुसैन जो सवाब वठंदासी, अगर मरी वियासे कब्र में हुसैन जी ज़ियारत जो सवाब। अल्लाह ज़लील कराइंदो अहिड़नि माण्हुनि को जेॾे कंहिंजी अख बि न ॿुधे। हाणे इज्जत केरु ॾे थो? अल्लाह। हो सिंधी में चवंदा आहिनि न कंहिंजे भौंकण सां कुझु बि न थींदो आहे, इज़त ॾींदो आहे त उहो ॾींदो आहे। अल्लाह चए थो वतो इज़्ज़ो मन तशा वतो ज़िल्लो मन तशा, जंहिंखे मां चाहियां इज़त ॾियां, जंहिंखे मां चाहियां ज़िल्लत ॾियां, जंहिंखे मां चाहियां इज़त ॾियां। तवज्जो कजो, इमाम सज्जाद अलैहिस्सलाम खे आहिनि ज़ंजीर, सज्जाद इमाम खे ज़ंजीरनि में रखी यज़ीद खे तख़्त ॾेई करे, तॾहिं बि अल्लाह ज़माने खे ॿुधाए थो ज़माने वारा ॾिसो तख़्त ॾेई बि ज़लील कयो मांसि, ज़ंजीर जंजीरन में रही भी अलैहिस्सलाम बढ़ायो मांसे। अल्लाह जमाने के दसे तो जमाने वालों इज्जत तख्त मयार ना है, ताज मयार ना है। अगर दिल में हुसैन थस इज्जत दी दो मांसे, दिल में यजीद थस लांती बनाई दो मांसे। अल्लाह केड़ो कमाल, सुनो कमाल, अल्लाह खुदावंद आलम नंढी नंढी शयुनि को ज़लील करे। काबे मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां, उन खां बाद में ही तमहीद तव्हांखे सम्झ में अचे। मदीने में बिलाल आज़ान ॾींदो हो त हिकिड़े टिबे ते बि काबे ॾे मुंहुं करे टिबे ते भी काबे ॾे मुंहुं करे आज़ान ॾींदो हो। मक्के जॾहिं वियो सोणे सरवर सां गॾु पहुता मक्के, चए थो अल्लाह जा नबी पहिरियां आज़ान ॾींदो हुम टिबे ते, हाणे छा ते ॾियां? सोणे चए थो काबतुल्लाह ते चढ़ी आज़ान ॾे। सोना चए तो काबतुल्लाह ते चढ़ी आज़ान दे। अञा सलमान अञा बिलाल जे चेहरे ते परेशानी जा आसार नमूदार थिया। ज़मान मुश्ताक से तवज्जो कजो, परेशानी जा आसार नमूदार थिया। हाणे पुछा तो करे, सोनो तो पुछे तो बिलाल परेशान छो? चई सोना मदीने में आज़ान ॾींदो हुस त काबे ॾे ॾिसंदो हुस, हाणे जो आज़ान ॾियां त ॾिसां काॾे? आहियां त काबे जी छत ते। सोनो तो जे मजमे में तलाश कर अली किथे आ, जिथे अली हुजे ओदे मुंह करे आज़ान दे। जाथे अली हुजे आज़ान उन मुंह करे दे। यानी नबीउल अंबिया जन फरमाइन था जेको जेको चाहे तो ताज़ीम काबा करे तो उनके अदब अली सिखणो। इते हिकिड़ी ॻाल्हि रोके करे चवां त मासूम जन फरमाइन था त मोमिन जी दिल न रंजाए, जंहिं मोमिन जी दिल रंजाई उन खाने काबा जी तौहीन कई। जंहिं मोमिन जी दिल रंजाई उन काबतुल्लाह जी तौहीन कई। हाणे तवज्जो कजो, नबीउल अंबिया जन छा था फरमाइन? नबी जन फरमाइन था त अली जी मिसाल ईअं आहे जीअं काबतुल्लाह जी मिसाल। अचो त ॾिसूं भला अल्लाह जो, छो त ही नबी उहो नबी आहे जेको हुन जी वही खां बग़ैर कलाम नाहे कंदो। हाणे मालूम थियो त नबी ॻाल्हायो, नबी ॾसो हुन
अली जी मिसाल काबतुल्लाह वांगुर अली जी मिसाल ही आज काबतुल्लाह अल्लाह काबतुल्लाह जे दुश्मन के केड़ी सजा दिनी तवज्जो कजो ना में मौला अल्लाह काबतुल्लाह जे दुश्मन के केड़ी सजा दिनी अल्लाह काबतुल्लाह में जडे हाथी नशीन आया असहाबे फील आया हाथी नशीन आया इन काबतुल्लाह जी हुर्मत के मिटाण जे लाए काबतुल्लाह जी तौहीन करण जे लाए जडे उहे मानू आया अल्लाह अबाबीलन जे लश्कर के मोकलियो अबाबीलो वनी हिनन के बुधायो त ही घर आम न है ही घर अल्लाह जो घर ही घर आम घर न है ही घर अल्लाह जो घर अबाबीलन छा कयो नंढड़ियों नंढड़ियों पत्थरियों खड़ी नंढड़ियों नंढड़ियों पत्थरियों खड़ी हलन लगा हिकड़ो उछले पियो नतीजो अल्लाह पे दीदो पत्थरी उछले हो पत्थरी उछले अबाबील पियो अल्लाह पियो करे हिकड़ो अबाबील बची वयो तवज्जो कजो हिकड़ो अबाबील बचियो मालिक मां त रहजी वियो अल्लाह जी आवाज से इन पत्थरी के संभाले रख ही काबतुल्लाह जे दुश्मन ते वसाई थई कदे काबतुल्लाह जे वारिस जे मिसले काबा जे दुश्मन के भी खबर तदे पई तवज्जो है साहब खबर तदे पई मैदान सजो गदीर जो तवज्जो मैदान सजो गदीर जो मिंबर ठयो पलाणन जो नूर जडे नूर के मथे गयो जडे नूर हिकड़े नूर बे नूर जे लाए चयो त जेको कुछ चयो आ वो हुन जी अता हे जेको कुछ चवा तो हुन जे तरफ खाए मुनाफिक के मिर्गी कयो मुनाफिक उथी चे तो जे अगर अल्लाह जे तरफ का ऐलान थियो न त मां भी चवा तो त हु केडो करीम आ निशा त सही हु असा जे मथो केड़ो अजाब नाजिल कंदो अगर ही अल्लाह जे तरफ का मौला बनायो तई त हु मुझे मथा अजाब नाजिल करे अली जी इज्जत जो कसम अल्लाह जी आवाज से अबाबील मन तो जो वारो अची वयो अबाबील तो जो वारो अची वयो हाने दुश्मन अली के बुधाए वनी जदे मां काबे जे दुश्मन के न तो छड्या मिसले काबा जे दुश्मन के काबे जे दुश्मन के मना अल्लाह जलील एड़ो कराए से जो बूथ हिते न देखारे सघंदो